हलाणीअ में भी शऊर जागी पियो सिंधु दरिया के बचाने के लिए सिंधु दरिया में 6 केनाल कढण खिलाफ जिसकम सिंधियत संगत पारा रैली कढी वही है। अचो तो शरीक रैली में कारकुनन का शहर का पूछो तो उन इन बारे में वधीक छा चवण आहे। पानी असांजो जाको आहे, पानी ख़ातिर ई झेड़ो आहे ऐं ही झेड़ो उन टाइम ते रहंदो। हर सिंधी क़ौम जो बच्चो शहर में अची वियो आहे। नंढे मासूम बच्चे खां वठी ओड़े पके ताईं, कराची खां वठी कश्मीर ताईं वकील, उस्ताद, डॉक्टर, सहाफ़ी, सियासी, क़ौमी सभु तंज़ीमूं, सभु दोस्त रोडनि रस्तनि ते हिकु ई नारो हणनि था, सिंधूअ ते केनाल नामंज़ूर। सिंध जो शऊर जेको पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे पाणी लाइ मैदान अमल में आहे, उन सभिनी सां गॾु हलाणी जो शऊर बि बीठो आहे। कंदासीं असां पंहिंजो रतो सत ॾेई पंहिंजी जान जे सिंधूअ जी हिफ़ाज़त कंदासीं। असां सिंधू वाटियुनि खे बीठे आहिनि तव्हां बि छोड़ी सघनि रुकानो हिन खे केनाल खे रद्द करायो। असांजी 6 केनालनि जी जदोजहद जारी आहे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे अकबरी आहे ही पीछे जा हुक्मरान रुगो कूड़ ते मुबनी पंहिंजो तकरीर करे हाणे वरी अची सचा तरीक़े सां हले का बि केनाल न ठाहींदा ठहराईंदासीं जॾहिं त पाण हथ सां लिखी ॾेई आया आहिनि। हलाणी जे तरफ़ां जेके पंजाब 6 केनाल ज़रूरी कढे पई उन जे ख़िलाफ़ अॼु असां रैली कढी आहे। बोतल उहा पुराणी लेबल नओं आहे, बोतल उहा पुराणी लेबल नओं आहे। मक़तल नथा मटाइनि, कातिल नओं आहे। साॻियो निज़ाम साॻिया सरकार जा पुजारी, लेकिन लिबास तन खे पातल नओं आहे। असां जो अॼु ही जेको एहतजाज 6 केनालनि जे ख़िलाफ़ आहे, असांजो अॼु सॼे मुल्क में इहो ई नारो लॻंदो रहंदो, केनाल कढंदे पातल खाईंदे पंजाब तोसां झेड़ो आहे, हिन पाणी ख़ातिर झेड़ो आहे। सियासी कारकुननि जा वीचार ॿुधा हुननि जो इहो ई चवणु आहे जेकॾहिं सिंधु दरिया मथां 6 केनाल कढिया विया त असां वटि जंग खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। ऐं असां पंजाब हुकुमराननि खे, सिंध जे हुकुमराननि खे ॿुधाइण था चाहियूं त फौरी तौर ते सिंधु दरिया मां निकितल केनालनि खे रद्द करे सिंध सां गॾु बीहनि, न त ॿी सूरत में इस्लामाबाद जो घेराव कयो वेंदो।